ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजी नुबुवत जो कमाल। ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजी नुबुवत जो कमाल। खुल्क तो कुरान हो ॿियो छा चवां खूबी ख़िसाल। ही बिया मुंहिंजा मिठा न पढ़ी अरबी अलिफ बाता कहीं उस्ताद वटे। न पढ़ी अरबी अलिफ बाता कहीं उस्ताद वटे। हल करे इंजील पियो तौरेत जा तरह सुवाल। हल करे इंजील पियो तौरेत जा तरह सुवाल। ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल। खुल्क तो कुरान हो ॿियो छा चवां खूबी ख़िसाल। ही बिया मुंहिंजा मिठा पीयुन मां मासूम तूं मशहूर मके जो यतीम। पीयुन मां मासूम तूं मशहूर मके जो यतीम। पियो करे परवेज़ किसरा जी सजी शाही ज़वाल। ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल। खुल्क तो कुरान हो ॿियो छा चवां खूबी ख़िसाल। ही बिया मुंहिंजा मिठा ॾींहं जो लश्कर कशी काहूं कुफ्र ते बार बार। ॾींहं जो लश्कर कशी काहूं कुफ्र ते बार बार। नारे तकबीर ताज तख्ते खत्म नबूवत खत्म नबूवत खत्म नबूवत। ॾींहं जो लश्कर कशी काहूं कुफ्र ते बार बार। रात जो मेराज रफ रफ ते खुदा सां क़ील क़ाल। ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल। खुल्क तो कुरान हो ॿियो छा चवां खूबी ख़िसाल। ही बिया मुंहिंजा मिठा हज़र मौता खां आयो खिदमत में वाइल बिन हुजुर। हज़र मौता खां आयो खिदमत में वाइल बिन हुजुर। रूम खां हज़रत सुहैबई हबश खां हज़रत बिलाल। रूम खां हज़रत सुहैबई हबश खां हज़रत बिलाल। ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल। खुल्क तो कुरान हो ॿियो छा चवां खूबी ख़िसाल। ही बिया मुंहिंजा मिठा बदर में एॾो वॾो लश्कर न तो हथियार हो। बदर में एॾो वॾो लश्कर न तो हथियार हो। भी उते बूजहल खे नींगर कुहन पिया नौ निहाल। भी उते बूजहल खे नींगर कुहन पिया नौ निहाल। ही बिया मुंहिंजा मिठा ड्रेस वर्दीअ सां लथा पूरा मलाइक 3000। ड्रेस वर्दीअ सां लथा पूरा मलाइक 3000। दौरत जे में लॻो माण्हुनि ऐं मलकनि जो क़िताल। ही बिया मुंहिंजा मिठा छा कयां साराह तो ऐं गुंबदे खज़रा धणी। छा कयां साराह तो ऐं गुंबदे खज़रा धणी। तो मदह मौला कई मसरूर खे कहिड़ी मजाल। तो मदह मौला कई मसरूर खे कहिड़ी मजाल। ही बिया मुंहिंजा मिठा
अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आता हूँ पंहिंजो होस्ट इरशाद अहमद जाजड़। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो इरशाद अहमद जाजड़ पेज, असां हर रोज़ महिनत कंदा आहियूं सिर्फ़ु तव्हांजे लाइ नातियूं ठाहींदा आहियूं, तव्हांजे लाइ जेको आहे शॉर्ट्स क्लिप बयान ठाहींदा आहियूं सिर्फ़ु तव्हांजे लाइ। तव्हां मां इहा उमेद हूंदी आहे त हिकु लाइक ऐं शेयर, सो जंहिंमें तोखे नई बयान या नई नात खपे थी सो असांजे पेज इरशाद अहमद खे ज़रूरु लाइक ऐं फॉलो करे छॾियो, महिरबानी।